नमस्ते, मां नीतू टेकवाणी तव्हां सभिनी जो स्वागत करे रही आहियां। अचो त सिंधी जायके जो मज़ो वठो। जी नमस्ते। नमस्ते। अॼु तव्हां असांखे छा सेखारण वारा आहियो? अॼु मां तव्हांखे मसाले वारा वाङण सेखारींदीमांव सॼा। अच्छा, मसाले वारा वाङण। हाँ। हुनमें छा छा खपंदो? हुनमें त पहिरियों त वाङण हुननि जी कटिंग करे रखी आहे चारों तरफ़, हीअं कटिंग करे लूणु ॾेई रखियो आहे। खाजनि जी बुको कयल आहे खाजा, बसर खे पीसे रखियो आहे बसर, नारेल, थूम अदरक जी पेस्ट, सुका दाणा, हैड, ॻाढ़ो मिर्च, लूणु, टमाटा खे कद्दूकस करे रखियो टमाटा, तेल तरण जे लाइ 1 चमचो तेल विझंदासीं। तेल गरम थी बसर विझंदासीं। अच्छा, थोड़ो खाली गुलाबी कलर जो थी वञे पोइ हिन में टमाटा विझंदासीं, लूणु विझंदासीं जीअं बसर मिठो न लॻे। हिन में टमाटा विझंदासीं, हिन में लूणु बसर में विझोसीं, थोरो हिन में टमाटे जे हिसाब सां विझंदासीं, मसालो जेको ठाहींदासीं उन जे हिसाब सां। ॻाढ़ो मिर्च चौथो चमचो, हैड चौथो चमचो, सुका दाणा 2 चमचा विझंदासीं। त असांखे सुको ड्राई करे ठाहिणो आहे जीअं असांखे वाङणनि में भरना आहिनि, हिन जे करे। थूम अदरक जी पेस्ट विझंदासीं 1 चमचो, थी वियो न मिक्स थी वियो। हाणे हिन में असां खाजनि जो बुको विझंदासीं। हिननि खे मां सेके करे पोइ पीसे रखिया आहिनि। सुठी तरह मिक्स कंदासीं। पोइ हिन में नारेल विझंदासीं, नारेल खे कद्दूकस करे रखियो आहे, नारेल विझंदासीं। हाणे ॾिसो ठही वई आहे। हिनखे चङो भुञोसींसि त अहिड़ो कलर थी वेंदव। हिनखे कढूंसि था हाणे। ऐं इहे जेकी थोरी कढंदासीं न चटणी, पोइ हिन वाङणनि में भरे छॾंदासीं। इहे वाङणनि में भरण जे लाइ। ऐं हिन जी असां ग्रेवी ठाहींदासीं, त हुनखे चटणी त ठही आहे हिन में ऐं पाणी विझंदासीं, 1 बाउल पाणी विझंदासीं। ग्रेवी लाइ? हाँ, ग्रेवी लाइ बि माना इहे ई खपनि? हाँ, इहे ई। ऐं हिनखे ढक ॾेई करे रखी छॾंदासीं, थोरी देरि टहिको अचे जैसे हिन में वाङण में असां इहे भरियूं था चटणी, पोइ हिन में वाङण भरियल विझी करे वरी सिझाइण रखंदासीं। ऐं हिनखे चटणीअ खे हाणे भरियूंसि था। ईअं करे भरंदा वेंदासीं हिकु हिकु मिंट। हाणे ॾिसो हे भरे छॾिया। हाणे हिननि खे टेकियल पाणी में विझंदासीं। जेकी चटनी असां विझी पाणी ॾिसो टहिकी थी आहे इहो बि। हाणे हिन में
हिकु हिकु करे विझंदा वेंदासीं। अने मथां ये जेकी पाणी है बस ग्रेवी सुकाए छॾणी आहे असांखे। पाणी बिल्कुलु न रखिणो आहे त उन सां वाङण बि सिझी वेंदो ऐं पाणी बि खटिजी वेंदसि। अच्छा। ऐं हिकु चिमचो हिन में मलाई विझंदासीं। बस मलाई ईअं विझी करे ढक ॾेई रखी था सघूं। हुन सां ग्रेवी में टेस्ट सुठी ईंदी आहे ऐं पाणी बि जल्दी सुकी वेंदो। ढक ॾेई रखी छॾींदासीं 5 मिंट में। ठही करे हा खुशबू त जाम सुठी पई अचे। हा ॾिसो सिझी बि विया आहिनि बिल्कुलु। हिननि खे कढंदासीं। ग्रेवी बि ॾिसो ईअं घाटी थी वञणु घुरिजे। ग्रेवी त ख़बर ई नथी पए छा जी आहे। हीअं